ईरान में 22 वरनि जी महसा अमीनी जे मौत बैदि शुरू थियल मुज़ाहिरनि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे ऐं हेल ताईं 50 खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि। एहतिजाज खां पोइ तेहरान में इंटरनेट मुकमल तौरु बंदि कई वई, जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में बि एहतिजाज खे रोकण लाइ कार्रवायूं जारी आहिनि। मीडिया रिपोर्टनि मूजिबि ईरान जे ओलह कुर्दिस्तान रीजन मां 22 वरनि जी महसा अमीनी पंहिंजे घरभातियुनि सां गॾु तेहरान आई हुई। 13 सेप्टेम्बर ते हूअ पंहिंजे भाउ कुर्दिश अमीनी सां गॾु तेहरान जे शहीद हक्कानी हाईवे तां गाॾीअ में वञी रही हुई त खेसि ईरान जे गश्ते इरशाद यानी इख़लाक़ी मयार चेक कंदड़ पुलिस रोके वरितो। गश्ते इरशाद पुलिस इल्ज़ाम हयो त महसा अमीनी जो स्कार्फ दुरुस्त तरीक़े सां पहिरियल न आहे ऐं औरत जा वार नज़र अची रहिया आहिनि। संदसि भाउ खे चयो वियो त महसा खे मोरेलिटी पुलिस सेंटर नियो पियो वञे, जिते कुझु कलाकनि जी तरबियत ॾिनी वेंदी त हिकु शरीफ़ छोकिरी कहिड़नि कपिड़नि में हुजणु घुरिजे। उन मौक़े ते मौजूदु अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि पुलिस जे मुबैना तशदुद सबबि औरत बेहोश थी वई। गाॾी में सवार हिकु ॿी औरत मूजिबि महसा अमीनी जे मथे में धकु लॻो हो। महसा अमीनी खे मोरेलिटी सेंटर नियो वियो, जॾहिं त संदसि भाउ सेंटर ॿाहिरां इंतज़ारु कंदो रहियो। कुझु देरि बाद गश्ते इरशाद पुलिस महसा अमीनी खे एम्बुलेंस ज़रिए तेहरान जे कसरा अस्पताल मुंतक़िल कयो, जिते 2 ॾींहं कोमा में रहण बैदि 22 वरनि जी महसा अमीनी लाॾाणो करे वई। महसा अमीनी जो मढ़ संदसि अबाणे इलाइक़े नियो वियो, जेको दफ़नाइण बैदि उतां ई एहतिजाज जी शुरूआति थी वई। ईरानी सिक्योरिटी फोर्सिस एहतिजाज कंदड़नि ते तशदुद कयो, आंसू गैस जा शेल उछलाया, जंहिं जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि एहतिजाज सॼे मुल्क ताईं पखिड़िजी वियो। इहा ॻाल्हि थियण लॻी त कुझु वार नज़र अचण ते हिकु नारीअ जो क़त्लु थी वियो आहे, जंहिंखां पोइ सॼे मुल्क में कावड़ जी लहर पैदा थी वई ऐं नौजवान रोडनि ते निकिरी आया। छोकिरियूं बाहि ॿारे उन में पंहिंजा रवा साड़णु लॻियूं ऐं कुझु औरतुनि पंहिंजा वार कतरे कावड़ जो इज़हार कयो। ॿिए तरफ़ ईरान में हिजाब पाइण जे हामी धुरियुनि बि जुलूस कढणु शुरू करे छॾिया आहिनि। उन्हनि तरफ़ां मुतालबो कयो पियो वञे त हिजाब ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़नि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ईरान जे सदर इब्राहिम रईसी महसा अमीनी जे वारसनि खे फ़ोन करे ख़ातिरी कराई त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच करे सच साम्हूं आंदो वेंदो। तेहरान जे पुलिस चीफ जारी कयल बयान में चयो आहे त महसा अमीनी खे सोड़ा कपिड़ा पाइण करे गिरफ़्तार कयो वियो ऐं स्कार्फ बि दुरुस्त तरीक़े सां पहिरियल न हो। ईरानी इंतज़ामिया CCTV फुटेज बि जारी कया, जंहिं में हिकु औरत खे मोरेलिटी पुलिस सेंटर में वेठल ॾेखारियो वियो। उन ई दौरान हूअ कंहिं सबब जे करे उथे थी ऐं पोइ किरी पवे थी। इन वीडियो जे बुनियाद ते ईरानी हुकूमत दावा कई त महसा ते को तशदुद नाहे थियो। हूअ ओचितो दिलि जो दौरो पवण करे फ़ौत थी आहे। इन हवाले सां वारसनि जो चवणु आहे त महसा अमीनी जी मेडिकल हिस्ट्री बिल्कुलु साफ़ हुई ऐं साणुसि दिलि जो को मसइलो ई कोन हो त ओचितो दिलि जो दौरो कीअं पियो। हिननि चयो त जेकॾहिं मोरेलिटी सेंटर में CCTV ज़रिए महसा अमीनी जी वीडियो ठही सघे थी त पुलिस वैन में बि कैमराऊं हुयूं, उहा वीडियो मंज़र आम ते छो नथी आंदी वञे। वारसनि वधीक इहो बि चयो त महसा अमीनी खे जॾहिं अस्पताल पहुचायो वियो त संदसि कननि मां रतु वही रहियो हो। हार्ट अटैक में त ईअं नाहे थींदो। एहतिजाज खां पोइ आलमी रद्द अमल अचण बि शुरू थी वियो आहे, जंहिं तहत अमेरिका तरफ़ां ईरान जी मोरेलिटी पुलिस ते वधीक पाबंदियूं लाॻू कयूं वयूं आहिनि। गॾियल क़ौमुनि में ह्यूमन राइट्स हाई कमिश्नर नादा अल नशीफ़ जो चवणु आहे त महसा अमीनी जी मौत जी अणधुरी जांच कराई वञे, जॾहिं त ईरानी हुकूमत औरतुनि खां ज़बरदस्ती हिजाब कराइण वारो अमल बंदि करे। एमनेस्टी इंटरनेशनल बि शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे।